बदोशो थालियो केड़ा हो आखिर काफा। जंहिंजी किथे मंजिल ना जंहिं पंध मां हासिल ना सौदागरीअ सां दिल ना। जंहिंजी किथे मंजिल ना जंहिं पंध मां हासिल ना सौदागरीअ सां दिल ना। कल रात सहरा में हुई दूही दुखी मानी पक्की। सुम्ही पया बकरियूं ॾुही जिंजी हुई रग रग थकी। चिणगूं उॾियूं गच वाह में बरंदो रहियो मच वाह में। अंजाम हो आगाज हो ही कश्मकश जो राज हो। अंजाम हो आगाज हो ही कश्मकश जो राज हो। बूलान जहिड़ो घट अचे खेमे पुठियां आहट अचे। धाड़ेल को अटमट अचे हथ खे उछल पऊं सट अचे। बाहर अची तीली हणे पीली ॼिभी नीली फज़ा। केॾो न रग रग खे वणे माहौल जी थधड़ी हवा। ख़ैमो खचर बंदूक बस दिल में न आहे ॿी हवस। धाड़ो हयो फाड़ो फटियो बस थी वियो बुख जो गिलो। खाना बदोशो थालियो केॾां हो आख़िर काफ़ा। जी मुझी उमर उन्हें लगी आ खोड़ पानी ओ मैं खड़ जी अम्मा पानी तो खड़ी आ पुट।
जबल तू असां सां गॾु सिंध कोन हलंदे? हिते वॾो ॾुकार आहे, दिल त चवे थी मां बि तव्हां सां गॾु हलां। पोइ हली छो नथो? हिते त तूं बि बुख मरंदे ऐं तुंहिंजो माल बि बुख मरी वेंदो। नाज़ा, तोखे त ख़बर आहे अब्बा बीमार आहे। अहिड़ी हालत में उनखे छॾे मां सिंध कीअं हलां? हिते हूंदे त तूं बि बीमार थी पवंदे जबल। जेको मुंहिंजो नसीब नाज़ा, जेको मुंहिंजो नसीब। दुख सिर्फ अब्बा जी बीमारी जो आहे, ॿियो तुंहिंजे विछोड़े जो। चरिया, मां तोखे हमेशा जे लाइ छॾे थोरी थी वञा। जीअं हिते वसकारो थींदो त असां मोटी ईंदासीं। ओसी ताईं न ॼाण छा छा थी गुज़रे। ये कूड़ा दिलासा न ॾे चरी। नाज़ा, मानी न खाईंदी छा? उथिया, हलिया हलिया। अदा अञा घणो वक़्तु हलंदे? वीचार बस थोरो ई पंधु करणो पवंदो। के वसां जी भर में हली वेहजो। सिंध आबाद आहे, बस दुआ कर को ॻोठ भर सां को गैराबाद टुकड़ो मिली वञे त उते हली लॾो लाहींदासीं। छक्को तई तारल छक्को। अरे पंच पंच। भागन भरी अज जेकर अटो सवायो मिलियो हुजे न त अधु किलो खन ॾे दुकानदार खे ॾेई बीड़ी वठी अचां। सजो पाड़ो रुली आहियां, दर दर पिनी आहियां, तॾहिं वञी इहो पाव ॾेढ अटे जो मिलियो आहे। जे चवे त पचाए तव्हांजे पेट में विझां, न त खणो वठो वञी तूं बीड़ियूं। ईअं न कर भागन भरी, दरवेश आहियां, दुआ कंदो मां। ख़बर आहे मूंखे जेके तुंहिंजे मथां पड़ था पवनि पिया। दरवेश आहियां, दुआ कंदोसि। सॼी उमिरि रुॻो इहे लफ़्ज़ ॿुधी 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 हीअ उमिरि अचे थी। हलड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। जी अरे कंहिंजो क़दुरु न आहे भागन भरी, मोहे क़दुरु ज़रूर कंदा। त पोइ मर बि खणी त क़दुरु थिए। मथां हिकिड़ो पड़ विझी पूरी आहे, पोइ जेके ॿ नालायक पुट अथई न हे, इहे ॿई मुसावर करे मथां वेहारिया।
कुछ न कुछ पेट त पलंदो को नजरानो त मिलंदो। भुली आई मां, तू भुली आई या भुल थई त बाबो मरंदो, असां भई मुजावर थींदासीं त माण्हू बाबे जे कब्र ते नजरानो रखंदा। ॿ रुपया त छा टको बि नजरानो न रखंदई। अरे निभागा, तव्हां सोचो था त मां मरी पवां, मुंहिंजी कब्र ते अची वेहंदो, बाक़ी कम खां अंगूठो। अलड़ी भागन भरी तुझा भाग। अरे खबर तू भी पीरन ते पढ़ बासे दुआऊं घुरियूं त पुट दे। अरे हिनने बिन्ही पुटन का हिक धीउ भली ही जो हेड़ा ॾींहं त न ॾिसणा पवन। हाँ अड़ी भागन भरी तुझा भाग। बिन जवान पुटन जे हूंदे भी बता थी दर दर पिनंदी। ओ अम्मा रोई छाजे लाइ थी? हीअ त पंहिंजी अबाणी किरता अबाणी। किरत त आहे अबा, निभाया थी उहा किरत, पर पिणे खां ढोल वॼे कोन थो पियो। तव्हां हो जो वेठा आहियो रुगो इहो हले थो पियो छको। माण्हू तव्हांखे ॻही अचे त कोन ॾेई वेंदा घर वेठे। मां यहाँ जो दर दर पिनी पिनी पई थी तव्हांजो पेट पालिया। अब कैसी तई हलड़ी भागन भरी तुझा भाग। जवान पुट थियऊ तॾहिं बि उहो ई पिन ते। दिल न लाए भागन भरी, मां दरवेश आहियां, दुआ कंदो मां। हाणे बस करे दे। दरवेश आ दुआ कंदो। पोवारन दुआन त हणी असांजो बेड़ो सीर ते करे छॾियो आ। कमाइण खां बरो बाक़ी ॻाल्हियूं घणियूं थो करे पियो। मिड़ई अदा ओ सामो गोश्त थोड़ी सी विजय दवा इते की हो बोल गोश्त को इसी पर तो खाली है तो लोकल वठी ते बड़ी भाई ठीक है अदा कहां जल्दी ये वठ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा हु जो को खाली पढ़ रहा है ना वो केंजो आ? लडोला ही दो जी अदा। अदा जो यो पढ़ा है ना वो ॾाढा ॾिंगा मुड़स अथव। अदा ॾिंगा मुड़स आहिनि त पंहिंजे लाइ विहण ॾिनऊं त विहंदासीं। अदा खेस कयूं त लॾो खयूं हलिया वेंदासीं। मुल्क मौला जो घणो आ। हू वलीदाद वारनि जो प्लाट आ ऐं हू साम्हूं माल जो वथाण अथनि पर अथई ॾाढा ॾिंगा मुड़स। वधीक तव्हांजी मर्ज़ी। अदा असां परदेसी आहियूं। अलाह ईमान ॾींदुनि असां सां कोन खोसंदा।
अदा यो केर होयो? भाजी ये बेचारा परदेसी आहिनि, लॾो खणी आया आहिनि। छा पियो चए अदा? पुछे पियो त इहो पड कंहिंजो आहे। चाचा इहो ख़ाली मैदान त वलीदाद वारनि जो आहे। हिते वेठा त उन्हनि मां अड़जी वेंदा। अला मूं त ॿुधायो मान, मर्ज़ीअ जा मालिक आहिनि। न मुड़िया पुट रुस्तम, जी चाचा। हिन मां कुझु मानियूं खणी रबो खे ॾे अचे। मूंखे ॾियो। तव्हां सां गॾु माल बि हूंदो? जी रईस साईं। पोइ त फसल ते खेस बि थींदी, भेल बि कंदो? न बाबा साईं, भेल कोन कंदासीं, न ई खेस कंदासीं। छॾी सघा त वञी वेह। ठीकु आहे, वञी लॾो लाहे। महिरबानी साईं, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। अदा असांजे प्लाट ते वेंदा त अवेल सवेल कम पिया ईंदा। हिननि जे छोरनि खे बेगर पिया वाहींदासीं। हाँ साईं, तूं सदाई पंहिंजो फ़ाइदो सोच। सोटा वारा सिंध पहुची विया हूंदा। हा पुट, पहुची विया हूंदा। जेकर असां बि हलूं हा त हींअर उते न हुजूं हा। पुट जेकर हलूं हा न त मुंहिंजी क़बर तोखे वाट ते ठाहिणी पवे हा। न देश जो थिया हा न परदेस जो। अबा हिते त हाणे गाह बि ख़तम थी वियो आहे। माल जी कयां या तुंहिंजी? पुट तूं मूंखे छॾ, तूं पंहिंजे माल खे संभाल। जेकर माल जो सोची हा त पोइ सिंध न हली हा। बाक़ी 2 सासी बचा आहिनि, उहे बि ॾुकार में पूरा थी वेंदा। तोखे इन्हनि सासिन खां वधीक नाज़ा जी सोच आहे। सोट गफ़ार मथां ज़ोर रखी मुंहिंजी शादी कराए छॾी हा त घटि में घटि मानी त वक़्त ते मिले हा। बा पुट तूं पाण हुए त मां केतिरो गफ़ार ते ज़ोर रखियो, पर हू न मञियो त मां छा कयां? उन्हनि जो कहिड़ो ॾोह? ॾुकार वक़्तु हू न्याणी जी शादी कीअं कराईंदा? बस रुगो तूं पंहिंजी ज़िद छॾे सिंध हलियो हलियां त पुट मां परदेस में नथो मरण चाहियां, पंहिंजे कखनि में मौत अचे। मूंखे हिते दफ़न करे पोइ तूं नाज़ा जे पोयां सिंध हलियो वञ। मां तोखे का मयार न ॾींदुसि। मरी वेंदो पोइ बि मयार ॾींदो। बाजे जी अदा। जल्दी कर, 2-3 मानियूं ॾे। बेचारा ॾाढा थकल टुटल आहिनि। 2-3 मानियूं ॾींदासीं त सवाब जो कमु थींदो। अदा मानी त तयार आहे, पर खणी छा सां वेंदे? किलो 1.5 खीर जो खणी थो वञा। रबू पुट। जी बाबा। बाबा पर खीर जो जग पियो थी, उथी खण त वेचारनि परदेसनि खे 2-3 मानियूं ॾेई। सट तूं बाबे सां खीर खणायो। मां यार ॾाढो थकल आहियां। हा साईं, वॾी खाटी खणी आयो ही, थकजी पियो ही, वञा थो मां। अरे बाबा हाणे छॾियो पए सके, जग खण पुट, हलिया।
आयो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चाचा बिस्मिल्लाह। भाऊ तहां जे लाइ मानी खणी आया है। सही इतना तकलीफ़ छो गई? का ॻाल्हि कान्हे। अच्छा खीर बताओ चाचा। तव्हां पीओ भला त मां थाव खणी थो अचां। कखन में बकूंज हाणे त रोज़ मानी खणी अचणी पवंदी। जे मथां अचे थी बीहे जे अचां थी देर त हे हशर वञे त भागन भई काॾे वञे पर तुंहिंजो ॾोह बि जन्नत नाहे इहे भागन भरी अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग अटे लप जे लाइ दर दर पिनायो आहे भागन। बस हाणे बस हाणे ये किस्सा न ॿुधाए बी ते ॾेई थी अटे लप न त वत दी असांखे पिटींदी ऐं सॼे ॻोठ में वञी गिला कंदी। तूं जन्नत मूंखे अटो ई कोन ॾिनो जन्नत बुखी आहे अटे लप खां बि वई दी भागन भरी त कंहिंजी गिला करे ई कान जे ख़ैर ॾींदी आहे तॾहिं बि अलाह तोखे ख़ुशि रखंदो जे न ॾींदी आहे त बि ख़ुशि हूंदी छो गिला कंहिंजी भागन भरी कंदी अॼु कंहिंजी गिला कंदसि कंहिंखे मयार ॾींदसि इहे त भागन भरीअ जा भाग आहिनि जो मथां थी पई दर दर धिका खाईंदी छुठी धिका खाईंदी अल्लाह रख धणी उहे ॾींहं ई माईअ खां विसरी विया आहिनि लाॾ सां छो थी धिका टको टको बक बकान लॻी पई हाणे छॾ तकलीफ़ खे वठ के हाणे हल हल किस करण जी कर अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग दर दर जा धिका खाराया थी कॾहिं त सुख जी रोटी ॾींदे रहणा हल हल वञी हाणे ॿियो दर ताड़ सुबुह थी थिए इहो दॿड़ो कच्छ में खायो हुन दर ते मथो खाई वेंदा माण्हू पेट नथो भरिजे
अॼु वखर सॼो ख़त्म थी वेंदो। अदा बिजार के शहर मोकिलिया थो, वखर वठी ईंदो। पैसा आड़ में किथे है न? को फर्क आहे वञ। अदा पीढ़ी हलाए करे लॻंदी आहे। वलीदार जे उताक ते तूं ईंदे, उतां तोखे ख़बर पवंदी। तूं बूथ दर्दन मारी अच ॿ टे मानीअ जा हण। तूं गिरा हणी वठ, मूंखे बुख न आहे। तबीयत त सही आहे न? चाचा थोरो बुखार ऐं मथे में सूर अथसि। सफ़र जो थक आहे, ॾींहं ॿिनि में पाणे सही थी वेंदी। अम्मा नाज़ा तूं बि अच, बाबा सां 2-3 गिरा मानीअ जा खा। जी अम्मा। अम्मा नाज़ा तूं माल सां न आई वई छा? चाचा अम्मा चयो मानी खाई पोइ वञ। अम्मा तूं बि 2-3 गिरा हणी वठ, पोइ ॿाहिरनि लाइ बि मानी खणी वञ, हू बुख ते हूंदा। वालेकुम अस्सलाम। खुश है अदा बिस्मिल्लाह। ये बकरी ताज जो लगा? हाँ जी अदा। अजी अदा मानी खाओ। तव्हां माल वटि पियो, असां मानी खाई अचूं। अचो अदा मानी खाओ। न अदा तव्हां खाओ। 2-3 गिरा हणो, जेको वणे। न मूंखे तलब न आहे। तव्हांजी मर्ज़ी अदा, असांखे त बुख लॻी आहे। हाणे त माल सां मूंखे ई अचणो पवंदो ऐं सौट रबूअ खे चवंदुसि त वञी बाबा वारनि सां ज़मीन जो कमु कराए। पीढ़ीअ जो तो पुछी? जी साईं, सफ़र में आया आहियूं, वखर समूरो ख़त्म थी वियो आहे। पीढ़ीअ में अञा 4 ॾींहं आहिनि। साईं शहर में होटलनि ते बकरियुनि जा फ़र्त वठंदा हूंदा न? बाज़ार तोखे घणनि पैसनि जी ज़रूरत आहे? साईं 3-4 हज़ार रुपया। हाय छा यादि कंदे। अचे 5000 अथई। न साईं तव्हां तकलीफ़ न कयो। जॾहिं थियनी त वापसि कजांइ। हाली फ़िलहाल ई वञी पंहिंजो गहो चाढ़। साईं तव्हांजो ही थोरो मां कीअं लाहींदुसि? को बि थोरो कोन्हे। एॾो वॾो थोरो था कयो। जॾहिं वक़्तु आयो त ॿुधाईंदोसांइ। थोरो लाहे वठिजांइ। साईं सिर घुरंदो न त बहाज़ुर हूंदो।
मूंखे हाणे इजाज़त मां वञी वखर वठां। हाँ हाँ भली वञ। अल्लाह भाई। अदा ये अखियों पूरे मथा खर्च पियो करी। 5 ॾिना अथम खाते ते 10 चाढ़े छॾ। छो त बग़ैर मतलब जे वली दाद को कम ही ना आहे कंदो। ही तो शुरुआत आहे मुला दाद। अॻिते ॾिस त मां छा छा थो कयां। जिससे जला कॾहिं लहंदो इन ॻाल्हि मुंहिंजे अंदर में पाइताल मचाए ॾिनो आहे। जेस ताईं वली दाद सां न कंदसि मूंखे सुकून कोन मिलंदो। भादे छा ॻाल्हि आहे भादे? न न कुझु बि न आहे। का त ॻाल्हि आहे जो अॼु तोखे वेहण ई नथो अचे। मुंहिंजी ॻाल्हि तोखे सम्झ में कान आई। तोखे चयमि न का ॻाल्हि कोन्हे। भादे ख़ुदा खे मञजाए हाणे मुंहिंजे लाइ को बि मसलो खड़ो न कजाए। तूं लाइ? हाँ मूं लाइ। कुछ कयो थी छा? माण्हू पंहिंजे लाइ मसला पाण पैदा कंदो आहे। कंहिंखे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो कंहिंजी खोटियल खॾ में वञी किरे? आख़िर ॿुधाए त सही त थियो छा आहे? मुंहिंजी ॻाल्हि तोखे सम्झ में कान थी अचे छा? मूं तोखे चयो न कुझु बि न आहे थियो। तबियत ख़राब अथव। सोचो हुयमि त पंहिंजे बचड़े खे पंहिंजे वतन में जन्म ॾींदसि। धी या पुटु पंहिंजे देश पंहिंजे घर में अखियूं खोलींदो। पर न ॼाण त हिन जी क़िस्मत हिनखे किथे खणी आई आहे। सभु मालिक जा रंग आहिनि नदी। वाधाई तोखे पुटु ॼमंदो। आमीन। ऐं वॾो मज़बूत थींदो। ज़मीन ते पेर रखण खां पहिरियों कोहनि जो सफ़र कयो अथसि। पैदा थियण खां पोइ सोच त केॾो सफ़र कंदो। इहो ई त भउ मारे थो अदा त किथे हिन जी सॼी उमिरि सफ़र में न गुज़रे। वाड़ी छोरी तुझो हलण हिकड़ी नजर खणी निहार दरवेश है दुआ कदो साए। तू त मुझे अबे जेडो आहे। ये गालियों कने तोखे शर्म नथो अचे? उम्र त तुझे भाभी जेडी आ पर दिल नंढड़ी आ जवान आ। ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदी न त दिल बाग पहाड़ थी वेंदी। दरवेश आहे दुआ कंदो साए दुआ। चुप करी थो या कया मां दाहू? वञ मुंहिंजी अमा वञ। मां मीर मवाली न आहियां खखो ख़बर फ़क़ीर आहियां। पर हा मां दरवेश आहियां दुआ कंदो साए जे घूरे अख खणी निहारे त। अच्छी दाढ़ी अटो ख़राब शिकिल ॾिठी अथई पंहिंजी।
पढ़ा न तहां वञो ममड़ी मजाक भी कई तहां तो परेशान थी अदाब ये तंग ना है कबो पीरल मुंहिंजो नालो पीरल आ अदा न पर अदाब चयम तो पीरल नालो आ मुंहिंजो पीरल असांजे पीर जी दुआउनि सां मां ॼमियो हुयुसि ऐं अमां नालो रखी छॾियो पीरल ॾाढो बोर नालो आहे मूंखे ई कोन थो वणे त पोइ तव्हांखे कीअं वणंदो मजबूरी आहे वठणो त पए थो छा चयमि पीरल पीरल हा पीरल ये नालो ज़हन में रखी छॾिजो पाड़े जा आहियूं हाणे त रोज पिया टक्कर पासी तव्हांजो नालो मुंहिंजो नालो हा तव्हांजो नालो नाज़ा नाज़ा वाकई नाज़ ऐं नखरे वारी आहे मुंहिंजी नाज़ा तारा ओ तारा यार अची ॿ टे ज़ोर तॾे हॾ हॾ सूर थो करे ओ बाबा मुंह में सह पकाने जो वही तो के ज़ोर ॾियां यार दरवेश आहियां दुआ कंदो साए ॿ टे ज़ोर ॾींदे लही कोन वेंदे अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग नालो त सुठो चुंडे रखियो मास्ता अखियुनि जो तारो आहे पर हाणे त अखियूं थो कढे ओ बा ओ मुंहिंजा पीउ तोखे कहिड़ो लाचार पिया सॼो ॾींहुं जंगू हणंदो थो अथई हेतिरियूं बीन जे तूं जंगू हा शनाए जेतिरा पेर सॼो ॾींहुं गिलींदो थो अथई थकबे न इन जे करे त चवंदो आहियां इन करे चवंदो आहियां त इज़त अचणी वञणी शइ आहे रुगो बेइज़ती बरक़रार हुजे जे नालो को फज़ीलत जो रखेसि हां त चवण बि वठे हां तो नालो ई अहिड़ो रखियुसि तारो त पोइ हाणे कहिड़ो कमु ईंदो मिड़ई फिटल भाग मुंहिंजा अहिड़ी भागनि भरी तुंहिंजा भाग अबे मरहूम जो नालो रखियो मांसि अबो त ॾाढो वीचारो सदोरो हो पर मूंखे कहिड़ी ख़बर त हे चंडरो निकिरंदो ओ बा नाले ते ॾोह न ॾे मुंहिंजो नालो त तारो आहे पर अधे ढोलण त वॾा खूह खोटिया अच्छो मुंहुं आहे तव्हां ॿिन्हीअ जो न कम जा न कार जा दुश्मन अनाज जा ख़बर तूं लख कोशिशूं करे न हे छोरा सुधरण जा न अथई हे सुधरण जा
तो मां भी साहब निकरी वई आ सोचा थी पई त हाणे हिन भागन भरीअ जो छा थींदो अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग भागन भरी तू ॾिसी जाए असां जा नसीब भी जरूर वरंदा दरवेश है दुआ कंदो साए अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग तुंहिंजे दरवेश जी सॼी दुनिया खे ख़बर आहे भाई ये सामान खो सामान अदी मरियम खे ॾे मां उथण जहिड़ी न आहियां अरे छोरा माल बुख ते कया आया हो था छा कयो बा झंग आहे ही कोना चाचा चेनी पासे फसल ही फसल आहिनि फसल में गाह ॾाढो आहे बा जेकॾहिं न तर जी इजाज़त मिले त गाह करे अचूं फसल मां गाह करण जी इजाज़त केरु ॾींदो अदा वलीदाद वारा ॾाढा सुठा माण्हू आहिनि अॼु मूंखे हुननि 5000 उधारा ॾिना आहिनि जेकॾहिं तुंहिंजो एतिरो वास्तो थी वियो अथनि त तूं इजाज़त वठी मरियम ऐं नाज़ा घर में वांधियूं वेठियूं आहिनि सभु गॾिजी हली तर जो गाह कंदासीं त माल जी पूरत बि कढी ईंदासीं मां सुभाणे इजाज़त घुरां थो के मथां एतिरी खेस बि न कयो जो हितां बि लॾो खणाइनि भाॼाई हू अहिड़ा माण्हू न आहिनि दिलि सां इजाज़त ॾींदा अबा जेकॾहिं तर जो गाह किथां न कयोसीं त माल असांजो बुख मरी वेंदो छो त चेनी पासे फसल ही फसल आहिनि झंगो किथे आहे ई कोन जो माल खे वञी वड़कायूं अदा सुभाणे वञी वलीदाद वारनि खां इजाज़त वठ मना न हुननि खे ईमान ॾे इजाज़त ॾींदा अदा फसल जो गाह अणखुट आहे अजायो तर में ई सुकी सड़ी वेंदो पोइ छो न इजाज़त ॾींदा वली अखियूं पूरे ना हल कुछ अखियूं खोल घर में जवान भेण वेठल थई जनत असांजे घर ॾांहुं केरु अखि खणे त मां हुन जूं अखियूं कढी छॾियां नज़रूं खॼी चुकियूं आहिनि छा हा वली हा जनत केर वो बदबख्त जेको असांजे घर ॾांहुं बुरी नज़र सां थो ॾिसे हुन जो ॾोह न आहे असुल अछो मुंहुं तुंहिंजी भेण जो आहे बस जनत बस पंहिंजी बात खुलण खां पहिरियां कुझु सोच मुंहुं मथां तो कॾहिं एतबारी नाहे कयो सुभाणे तूं पाण जांच कजाए ॿुधाए कहिड़ी जांच जॾहिं इहो सावण वारो छोरो पंहिंजे वथाण जे ॿाहिरां वॾे आवाज़ टेप वॼाए गुज़रे पोइ तूं पाण कंहिं कुंड पासे खां लिकी पंहिंजी भेण जा अफ़ाल ॾिसजांइ रब्बुअ जी इहा मजाल जन्नत सुभाणे जो सिज उन जी ज़िंदगीअ जो आख़िरी सिज हूंदो वली कुछ भी करण खां अॻु में इहो ज़रूर सोचजांइ किथे तुंहिंजी इज़त मथां छंडा न पवनि
सावण खान दुनिया जी एतरी लालच भी यार चंगी ना है। तू पंहिंजी उम्र ॾिस ऐं पंहिंजो हिर्स ॾिस। खबर वग़ैरह तू त ही बादशाह माण्हू, तोखे कहिड़ी परवाह। असांखे त रोज़ीअ जे लाइ हथ पेर हणा था पवनि। रोज़ी लाइ त हर को जाखोड़े थो, पर यार हद खां वधीक लालच बि चङी कान्हे। कबो वग़ैरह चवंदा आहिनि त माण्हू जंहिंजो माल तंहिंखे कहिड़ो काल। सो माण्हू आहिनि तुंहिंजो माल, तोखे कहिड़ी परवाह। इहा ॻाल्हि न कर सावण खान। अॼुकल्ह माण्हू खिसनि में नांग विझोंदा वतन, फ़क़ीर फुकरा जे मुंहं ॾे बि कोन था ॾिसनि। ख़बर वग़ैरह तो जे ख़बरुनि में लॻी ॾिस त यार मुंहिंजो ॾींहुं हुई वियो, मां थो आणी हलां वञी कंहिं ॿिए सां वात वेड़ा। सावण खान बाबा वञे काने तो, ख़बर फ़क़ीर खे को वंड त कराए न। वञी को होटल ते चांहि चुको पियां। बाबा दरवेश आहियां, दुआ कंदो मैं। वग़ैरह को न छॾींदे। वंड ॾियण वक़्तु इहा गहपी न कर त दर धणीअ जे अघाम जई। बाबा दरवेश आहियां न, दुआ कंदो मैं। हाँ वठ वग़ैरह दुआ कजांइ। बेड़ाई पार, बेड़ाई पार, खबर फ़क़ीर पुरबाश। दरवेश आहियां, दुआ कंदो साईं। दुआ कजांइ फ़क़ीर, दुआ कजांइ। छपरो तो ठाई, कहिड़ी बरसात पवण वारी आ? उस खां बचा तो कयां बा। उस खां? हा उस खां सुठो आ बाबा, हथ हणी वठ, न त कख कख थी उॾामी न वञे। अबा हितां सिंध वेंदा आहिनि वखर वठण, सुबुह जो निकिरंदा आहिनि ऐं शाम जो मोटींदा आहिनि। तूं तो चईं त 5 ॾींहंनि जो पंधु आहे। जबल जे हेठां शहर आहे, उतां वखर वठी मोटी ईंदा आहिनि। पर वेंदा त सिंध आहिनि न बा। पुट तोखे मां कीअं सम्झायां त उहो काछे जो शहर आहे। पूरो काछो लताड़े अॻिते वञणो थो पए। काछे में बि बरसात नथी पए त असां वारी हालत आहे। 5 ॾींहंनि जो पंधु वॾो न आहे अबा, पोइ सिंध हलण खां छो पियो डिॼी? सिंध हलण खां डिॼां कोन थो। इन खां तूं डिॼां त मुंहिंजो लाश परदेस में न दफ़न थी वञे। कोन मरंदे अबा परदेस में, अजायो खौफ़ अथई। पुट मुंहिंजी हालत ॾिस, अॼु मरां या सुभाणे। जेकर मरी बि पए त मां तुंहिंजो लाश खणी अची हिते दफ़न कंदुसि। जेकर तोखे नाज़ा जी एॾी उकीर आहे त पोइ हलियो छो नथो वञी? अबा ते तुंहिंजी केरु सार संभाल हलंदो? पूरो वेड़ो हुयो, सॼो ॻोठ खाली थी वियो, सवाइ तोखां मूंखां। इन ई करे त चवां थो अबा, ख़ुदा जे वास्ते हितां निकिरी हल सिंध। हलूं बि सही, पर हाणे सिंध में हुननि खे किथे ॻोल्हींदासीं? पहिरियों चक्कर तव्हां जिते विया हुआ उते ई हूंदा अबा। पुट सुकून सां तो मरण बि कोन थो वञे। हाणे तयारी कर, सुबुह जो फजर महिल हलंदासीं, पोइ जेको नसीब। चाची जल्दी लस्सी तैयार करे वठ, मानीअ जा 2 गिरा हणी माल सां निकिरो। हथ हलाए वठा मां, जल्दी कर। देर ना है पुट, हाणे देर ना है। मासी लस्सी चुको मिलंदो? खोड़ लस्सी मुंहिंजी अम्मा, खोड़ लस्सी। हेॾे कर लोटो। अदी मानीअ जा 2 गिरा खाई वञ।
न अदाब बगैर हणदा वञो। तो असांजी मानी खाधी हुई जो मां तव्हांजी मानी खावां? कॾहिं? माल सां। हाणे खाईंदुसि। तव्हां त बगैर मानीअ जा हणदा वञो। जॾहिं तूं असांजी मानी खाईंदे पोइ असां बि तव्हांजी मानी खाईंदासीं। अम्मा ही त वांदा आहिनि, तूं लस्सी वठ। महिरबानी मासी। रुस्तम ॾाढी ॼाण सुञाण करे वियो आहीं। किथे यार, बस उन ॾींहुं ज़मीन ते मुलाक़ात थी। अकुल कर पंहिंजी ई वॾनि जी इज़त के ॾिस, छोकिरी के ॾिसी रुगो ॾंद पियो कढी। हिते पिठी छापे करी, जल्दी हंध मेरे अंदर रखी अच। जी भाॼी रखा थी, जल्दी रखी वठ, हथ में लिपो तो गले जा। कावड़ मां न ॾिसी सर अचायो शक करी पोइ छा क्या भली अचायो मूंखे कूड़ो समझंदे पहिरीं पंहिंजे अखियुनि सां ॾिस, पक कर, पहिरीं पंहिंजे मुंहुं मथां कावड़ न आण। राणी घर जो कम जल्दी छॾाए वताण ते वञी सफ़ाई करे अचिजो। कम करे वक्त हलू कया चाची कम बांधी कोन वेचिया तू मूंसां जी कावड़ न कंदी कर। अल्लाह जी फजीलत ही कान कर। आदमी छोरी हाणे ॾिसंदस भा पोइ पंहिंजे अखियुनि सां जॾहिं ॾिसंदस खल लाहींदस। हाणे वेही जन्नत तमाशो ॾिस। हूं त तकड़ लायूं वेठे त सिंध हलऊं वरी छा थियो? अब्बा जुमे वारे ॾींहुं वखर वठण लाइ तव्हां शहर वेंदा आहियो, उन्हनि सां गॾिजी निकिरंदासीं। अञा 2-3 ॾींहं आहिनि, तेसीं ताईं मां माल बि विकिणी वठां। पुट जेकर माल विकिणी छॾी त गुज़र कीअं थींदो? सिंध हली वठंदुसि अब्बा। हिते ही तुंहिंजो माल अधु मुलो खपंदो। अब्बा जेकॾहिं माल मां पाण सां गॾु काहे हलंदुसि त मां अकेलो तुंहिंजी कंदुसि या माल जी? पुट मूंखे गॾह ते विहारे छॾींदे, कहिड़ो तूं पंहिंजे कुल्हे ते खयूं हलंदे? अब्बा पूरनि 5 ॾींहंनि जो सफ़र आहे, थोरो सफ़र थोड़ा ई आहे। माल उते बि वठी वठंदासीं, पोइ जेके 2-3 कन मिलिया। पुट मर्ज़ीअ जो मालिक आहीं, मां तोखे छा चवां? बाबा हितां हली नाज़ा सां शादी करे वापसि मोटी ईंदुसि, पोइ जेकी नसीब में हूंदो उहो ई मिलंदो। पुट तूं त चवीं थो त शादी करे वापसि ईंदुसि, पर हुननि हिते बि इजाज़त न ॾिनी। इजाज़त ॾियनि पिया, पर उन्हनि चयो त असां सां गॾु सिंध हल, पर तूं जो ज़िद हुयो। शादी खां पोइ तोखे चवनि त सिंध रहो, पोइ तूं छा कंदी? पहिरियां हा कंदुसि, शादी थी त पोइ नाज़ा खे राज़ी करे हिते वापसि वठी ईंदुसि, पोइ सभु गॾिजी हिते रहंदासीं। अलाह कंदो पुट, पर मां सम्झां थो तूं मुंहिंजा हॾा परदेस में रुलाए छॾींदे। अब्बा जिस्म मिटीअ जो आहे ऐं हिकु ॾींहुं मिटीअ में मिली वेंदो।
पोइ देश हुजे या परदेस, पर एतिरो यकीन रख बा कफन तोखे मिलंदो। बाजार खान हली आयो ही उन करे तोखे जवाब कोन तो ॾियां। तर जो गांव असां पंहिंजे माल लाइ बि कंदा आहियूं। तो असांजो वथाण त ॾिठो हूंदो, 15-20 ढोर ॿधल आहिनि। उन्हनि जो पेट भरण एतिरो सवलो कोन्हे। जेकॾहिं उन्हनि खे रुगो बो खाराईंदासीं त बो बि अॼुकल्ह 200 रुपया मण लॻो पियो आहे। सचो आई साईं, सचो आई। वञो वञी गाह कयो, पर इहा कोशिश कजांइ त सलाह न लताड़जनि। न बाबा, ज़्यान कोन थींदो। ॿुध। जी साईं। गाह जे लाइ ॿारनि खे मोकिलजांइ, मर्द माण्हू को बि न अचे। छाकाणि त उते ई असांजा ॿार बि गाह करण ईंदा आहिनि। असां कोन ईंदासीं साईं, असांजा ॿार ईंदा। छो पीरल, छो ॿारनि खे मोकिले? छोरी भला का ठाउकी अथनि छा? छोरी छोरी अदा गिदरो आहे, सफ़ा गिदरो। थोरो ख्याल सां चक्कर हलाए जा। जेकॾहिं छोरी राज़ी थिए त ठीकु आहे, न त हरूभरू माण्हू न खिलाए जा। अदा ॿार नया। खपड़ फकीर दोल खे खणी केतिरा बि आकेड़ा चाढ़े, पर अलाए छा मुल्क खे थी वियो आहे। अहिड़ो को ॾुकार पइजी वियो आहे जो काथे बि को काज ई कोन थो थिए पियो। जो न दर हली दोल वॼायूं, का मुठ घोर जी खणी अचूं, को सणभो टुकुर नसीब थिए। अलाए केॾा ॾींहं थिया आहिनि जो इहे अणभा टुकर पिया था खाऊं। भागन भरी इहे सभु क़िस्मत जा खेल आहिनि। कॾहिं त काजनि मथां काज पियो थिए ऐं कॾहिं त सालनि ताईं सिकऊं वेठा। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, अलाए कॾहिं सणभो टुकुर खाराईंदे। घबराए न, दरवेश आहियां, दुआ कंदो माए, जल्दी सणभो टुकुर नसीब थींदी। वो तुझे हिन दरवेशी असांखे पिनण जहिड़ो कयो आहे। अल्लाह लोक माण्हुनि मथां इम्तिहान ईंदा आहिनि। तूं त थोरी मुश्किल में भुरी थी पवे। खपड़ मां मज़बूत आहियां, मज़बूत आहियां। जेकॾहिं भागन भरी भुरी पई त इहो अणभो टुकुर बि तव्हांखे नसीब कोन थींदो। दुआ कर त हीअ भागन भरी जीअरी हुजे। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग दरवेश ॻीचीअ में हणी छॾी, तंहिंमें न उमेद न आसरो। दरवेश आहियां, दुआ कंदुसि, आसरो रख। तव्हां भला जबल खां हिते अचो था, उते माल लाइ गाह नाहे हूंदो छा? उते वस थिए थी त मौजू ई मौजू आहिनि। हाणे उते ॾाढो ॾुकार आहे। अलाए केतिरा माण्हू ॻोठ खाली करे सिंध लही आया आहिनि। अस्सलाम वालेकुम। सोट्रा अॼु भला सवेरे पहुची वियो आहीं। जेकॾहिं देरि कंदो आहियां त दाहूं कंदो आहीं। हाणे वञी मानी खाई अच, मां माल सां बीठो आहियां। अदा मानी अचे थी, हिते गॾिजी था खाऊं। किथे आहे मानी? अधी नाज़ा खणी थी अचे। ओ अधी नाज़ा अची वई। पर अदा तव्हांखे त असांजी मानी नाहे वणंदी। अॼु तुंहिंजी समूरी मानी मां खाईंदुसि। सच्ची?
छा थियो दा उड़िस ॾिसी यो छोरो रुस्तू नाज़ा सां कीअं पियो थो मश्करियूं करे। अदा तोखे छो थी कावड़ अचे? असांजा मिट थोरा ई आहिनि। मिट हुजनि या न हुजनि पर ज़मीन त असांजी में वेठा आहिनि न। अदा किथे छोरीअ जे मथां दिलि त नची वई थी? इहे ई सम्झनि वर छोरी मुंहिंजी दिलि मथां भाड़ो हणी वई। ठीकु आहे अदा ठीकु आहे, पोइ तुंहिंजो बिलो करिणो पियो। चवां थो अदा साईं खे त हिन छोरीअ जो संग तोखे नोटनि ते वठी ॾे, बसि न। अच अच ॾिसो त सही त आख़िर तमाशो कहिड़ो पिया था कनि। अच ॾंद पोइ कढो, ॾंद पोइ कढो। ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं माल थोरी बि भेल कई न असां टंगूं भई छॾींदाव। न अदा न, भेल न थींदी। अधी तूं वञी माल वटि वेही जेसिताईं असां मानी खाई वठूं। हिकु सलो बि स्नान थियो न, सभ खां पहिरियों तव्हांखे हितां लॻो खणाईंदासीं, सम्झो? माई असांजे घर में झेड़ो पियो हले, तोखे ख़ैर जी लॻी आहे। टर हल हितां टर वञ। वञा थी माई वञा थी पई, काथे नियाणियूं थियूं कुटजनि, काथे नियाणियुनि लाइ माण्हू था पिया सिकनि। अहिड़ी भागनि भरी तुंहिंजा भाग।
मां सच थी चवां। बस वाले बस आ जाए दादी बाजी लगा पेरे जो संजी इज्जत मत मानू खिलाए अज मां इनके हिते चले मुके मां जवाब तो चले मुके और के लगा नौकर दोस्त आखिर क्यों चाहे अज नो करो मां जवाब तो चले मुके अज मां इनके चेहरे में चली तू सब्र कर झूठ वसना मथा है कौन मथा मानू खिलाए आखिर बात है कुछ पानी भरेगी ना ये छोरी असांजे मथा मानू थी खिलाए वाह लगे से छोरी के मारे नाड़ क्यों थई पर छाती साथ सही ते या असल माजरा चाहे इश्क थी करे तो बस ने दुश्मन जे पुट रबू सा ना दादा ना असांजी अधी अड़ी ना है बाकी मां कूड़ छो गलाया वो इनके ऐं रबूअ खे घिटीअ में ॾिठो आहे त पोइ इन छोरे रबूअ जो ई कम पूरो था कयूं। अच्छो वो पंहिंजी छोरी जो विढ़ंदो वञी ॻोठ सां पंहिंजी छोरी खे पले छॾियो जेका ईंदड़ वींदड़ सां अखियूं पई अड़ाए रबू छॾे ॾिनसि त वरी ॿिए खे सां अखियूं लड़ाईंदी। अधी खे सम्झायूं था पर हिन सां गॾु इन छोरे रबूअ जो भी बिलो करणो पवंदो। इन रबूअ जे लाइ त मां ऐं अनवर ई काफ़ी आहियूं। बस रुगो अदा इजाज़त ॾे उपट न मारजोसि बाक़ी सुक धक अहिड़ा हणजोसि जीअं 12 महीना खट तां उथी न सघे बाकी इन छोरीअ जो घाटो मां पाण भञंदुसि। अधीअ खे मां पाणे सम्झायां तूं अजायो होश मां न निकिर। ए मरियम बाजार गाह जी मोकल वठी आयो आहे कोई तूं गाह ते न आई वई नाज़ा अचे तो पोइ ॿई गॾु वञूं थियूं। शहर जो को कम हुजे तो ॿुधाए। पीश ख़त्म थी वई आहे उहा वठी अचिजांइ। हे हिते पीस ॾाढी महांगी आहे अहिड़ी ख़बर हुजे तो उतां उठ लॾियूं अचूं। 2 रुपया महांगी सही पर वाण वटे गुज़र त कयूं पिया न। ठीकु आहे मां हलां थो जीअं नाज़ा अचे त तव्हां गाह करे अचिजो। शहर वञे तो त अधी बाईअ खां पुछियूं वञ मथां हुनखे कुझु घुर्जे। हो हो ए भाई ए खबर फरता है बस अदा जियां पई बाकी फरत केड़ी सफर जे थक असल चूर चूर करे छॾियो आहे। ए शहर में तोखे कुछ घुर्जे न अदा हलाए मतां कुछ घुर्जे जरूरत पई तो शहर परे ना है अदा तू खरन सां थी अच। छोरी ओ छोरी दर खोल दर। न मां दर न खोलींदसि ओके अदा वारा मारींदा। दर खोलो न दर खोल। न मां दरवाज़ो न खोलींदसि ओए ॿाहिरि वेला है तू खोल दर खोल खोल। मां दरवाज़ो न खोलींदसि अब जल्दी दर खोल शराफत सां ना वली खे घुर दर खे भञी राईंदसि दर खे भञी राईंदसि। छोरी ॾाढा कम न करी हा तो छो जड़ी मुसीबत में पई हा। भारे मां सच थी चवां
मां को भी गलत कम ना है के असा जे दुश्मनन जे छोरे सा वनी अखियूं वणायूं तई हां न्या चई थी कुधो कम ना है कयो भादे इहो बुधा दादा वारा छापे चवन हिन भेरे त पची वई बे दफे एड़ो कम कयई न त कंगू भने खट भेड़ो कंदई हिन चक्कर तुंजी गलती जी सजा रब्बू के दीदा रब्बू के हां पर उन जो केड़ो न हां कम त तुम जाए न हुन जो को नो वई कोने हां बस भागई अजायो इल्जाम न हड़ असा जे विच में एडी का बे गाल कोने छोरी जा कम त दिसो अन्या भी मुसा कूड़ कूड़ थी गालया अचे वली सब सच्चू थी कराया तुजू भाजे तू हथ धोई करे मुझे पोया छो पईया आखिर मैं तुझे कड़ो ढो क्यों गाल बुधो रानी तू मुझे बदे में आई समझे अग पोए तो के मुझे भाव से शादी करनी है मां मरी त सगा थी पर तुझे न मवाली भासा कदे भी शादी कोन कंदस छाची शादी कौन कंदी हां मां बड साथ तो मुझे भाव से शादी की नथी करी हां तू रब्बू सा इश्क कंदी है परनो कंदी ओने सा हां बुढ़ी नथी मरी हां मुझे हुंदी जन्नत जे हुंदे तो उने सा शादी कंदी हां तोखे तो दिसंदस दुनिया खल लड़ाईंदस हां अली गोहर लांगा हो इश्क वा अड़ांगो कहीं खे करे पागल कहीं खे नचाए नागो मजबूर आशिक मजबूर अपनी के डोबी गंदार हुजे मजबूर आशिक मजबूर अपनी के डोबी गंदार हुजे सूरत जो सलामी तू ही सोट छा गाला सोट रे एड़ी त का भी गाल काने सोट का गाल जरूर आहे जो छिरक पे तो भरी रानी सा हाथ मिलाई दे भली दाद गिटिया में दिसी होतो तोखे डाढो समझाइंदो हुयस डाढो तोखे समझाइंदो हुयस त ईंदे वींदे ये रानी सा न मिलंदो कर यार राणे जेको थियो सो थियो यो बुधाए त हाने छा किया हाने जिस्म के तेल हणी छड मजाक छड रुस्तम सही बुधाए मजाक कोन तो कहे सही तो चवाए ये मलड़ी तो तोखे जरूर दींदा पर कुछ दी ख्याल सा रह जाए सजो दी माल सा आया जकदे फिरी आया त छा कंदुस छा वरी छा कंदे रख जाए पेरन ते जोर सोट गाल तो करी या ड्रेजारी तो मां तोखे ड्रेजारिया कोन थो तू मुखे ये बुधाता है आज ही नजर कोन था अचन बेतरफ माल काहे विया उनन में तुजो कम त ना है बस ये ही पुछा कयन सोट्रा मुखे भी खबर आए तो तू भी नाजा जे पोया लूस लूस कंदो तो अती ना ना रबो एड़ी गाल काने कन्न खोले बुधी छड़ रुस्तम ही गोठाणा आहिन मुखे अदमो करे छडींदा जेकॾहिं तुंहिंजी ख़बर नाज़ा जे माइटनि खे पई न त गोली हिक हणंदई ऐं पोइ हलिया वेंदा जबल तुंहिंजी न थींदी दाद न फरियाद अल्लाह खैर कंदो अल्लाह अहिड़ियूं वायूं त न कढ हा यार अल्लाह खैर कंदो वली दाद वारनि खां त मां बची वेंदुसि जेकॾहिं बाबे खे ख़बर पई न त सफ़ा खल लाहे छॾींदो पोइ लाचार अथई इश्क करण जो खटुन जो समूरो वाण छिजी पियो आहे हू आया लाडू लॾो खणी हुननि वटि वाण सुठो आहे ऐं सस्तो बि ॾींदा वञी जांच करे अचे मां ज़ाल वता पराया दर खड़काईंदी बाक़ी तूं ॿ विखूं बि खणी न वञजा ग़रीबनि जे घर में दर किथे हूंदा आहिनि जो तोखे खड़काणो पवंदो तव्हां पाण में न विड़ो मां पाण ई जांच करे ईंदुसि सही मिलियो त वठियो बि ईंदुसि अदा तोसां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि करणी आहे
गाल कर। अदा रबू मूंखे अलाए केतिरा चकर चयो आहे त बाबा खे चओ वलीदास जी भेण जो मुंहिंजे लाइ संग वठे। न भाॼाई न, पहिरें त वलीदात वारा असां मिट्री कंदा कोन, जेकॾहिं कयूं तॾहिं बि मां हुननि खां संग कोन वठंदुसि। अदा पुट जी ख़ुशीअ लाइ बि रिश्तो कोन घुरंदे? जेकॾहिं मुंहिंजे पुट खे ख़ुशि रहणो आहे न त हुननि खां पासीरो रहे, सॼो ॾींहुं वते तो हुननि जे दर जा चकर कटींदो, पाण सां गॾु मुंहिंजो बि पटकोल राईंदो। अॼु अचे त लाहियांसि तो खल। अदा हिन चकर मुंहिंजे करे न चइजांसि, न तूं मुंहिंजे पारां सम्झंदो। बाबुल तूं रघु जी सिफारिश त कान कई, रहंदो हुनखे पादर थी खाराई? इन ई करे दादा खे मिनत थी कयां। ठीकु आहे भाॼाई, ठीकु आहे, तुंहिंजे करे मां हुनखे कुझु कोन चवंदुसि, पर रबूअ खे सम्झाए छॾिजांइ जेकॾहिं मूंखे का बि शिकायत मिली त घर में पैर रखण बि कोन ॾींदोसांसि। सॼी ज़िंदगी असां इज़त सां गुज़ारी आहे, इज़त सां। हिन अछी ॾाढ़ी में छोरो बेइज़तो कराईंदो। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, तूं परेशान न थी। बाबा ॾिस जाए, थोड़ा चुप चुप। हां चुप। अरे तो चुप कयो न। कुछ भी कोन थियो बाबा, कुछ भी कोन थियो। छक्के का मथे न्यार छक्को विझंदो ढोलणो टिक पूरी रे मुंजो वारो आ। यो छक्को पंज हेर से छक्के का तू मथे मां छक्को कंदो मां कर हल बाबा तू हला बाबा इते ॾिस छक्को पंजी अबो पंजी बाबा कर खलड़ी भागन भरी तुंजा भाग चरिया खरिया सब मुंहिंजे मथे। भाग भरी हाणे इहो पिट को छॾ, थोरी वञी चांहि ठाहिया ॿ ढुक त पियूं। न कम न कार, सॼो ॾींहुं रुगो इहो खाइण पीअण जे कढ लॻा पिया आहियो। हाणे एतिरो मूंखे अलाह ॾे जो तव्हांजो पेट भरियां। हाणे छॾ किरोद खे, चांहि ठाहे वठ, दरवेश आहियां, दुआ कंदो मैं। तुंहिंजी दुआ खां त दुश्मन जी पेट भली आ। हो बा ख़बर बा थई त मां चाहे कान कंदी त पोइ मिंथू डंडा टोड़ा लॻा पिया आहियो। ॿाहिरि जो कमु त तव्हां खां पुॼे कोन थो, पोइ उथो घर जो ई कमु कयो। हिकिड़ो मानी करे वठे, ॿियो चांहि करे वठे। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, अहिड़ा निभागा पुट ॼणियई जो हाणे त पिन ते टुकुर बि नथो मिले। भागन भरी चयो मां न, पिट के छॾ, हिन दरवेश जे मुंह ॾे ॾिस। चाहे पियार, दरवेश आहियां, दुआ कंदो मैं। पासे में वेठा अथई, चयो इन्हनि खे। ओ बा इन करे त मां चवंदो आहियां त इज्जत अचणी वञणी शइ आहे, रुगो बेइज्जती बरक़रार हुजे। इहो चांहि जो ढुक मां पाण वञी थो ठाहियां। हा वारो कर पुट, वारो कर, असली दरवेश आ, दुआ कंदो मैं। बाबा पहिरीं दुआ खे छॾ, पहिरीं रही हला सारी हला। दुआ थो करे पियो, दरवेश थियो आहे। जहिड़ा ॿ टे दरवेश ॿिया गंढिया त पोइ असां बि बसि जुड़ियासीं। अलड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। अदा किथे इहो ग़लति कोन पियो करे? कल्ह जो छोरो असांजी इज़त में नज़र विझे ऐं असां हिते वेठा सोचूं त इहो ग़लति आहे अलाए सही। अदा मता इहा ॻाल्हि ग़लति हुजे, अरे मूं हुनखे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। कुझु करण खां पहिरियां इहो ज़रूरु सोचियो, जेकॾहिं असां रब खे पादर हयासीं त माण्हू असां मथां शक ज़रूरु कंदा। मौला दादा को बि शक न कंदो, को बि शक न कंदो। माण्हुनि खे असां इहो ई ॿुधाईंदासीं त फसल जी भेल तां न रब खे असां पादर हया आहिनि। हा दा
माण्हू बि इहो ई सम्झंदा जेकर तव्हां वॾा विच में न अचो त पोइ वञो वञी छोरे जो उते अॻु वठो जिथे छॾाइण वारो केर बि न हुजे ऐं छोरे जो अहिड़ो तवशर कयो जो वरी भुलिजी बि असांजी घिटीअ मां न गुज़रे। अदा तूं को बि फिक्र न कर असांजी घिटीअ तरफ़ त छा पर सॼी उमिरि असां तरफ़ मुंहुं बि न कंदो। अनवर अचो अबा गाड़ी वही तक खड़ा है। हाँ चाची अचा पियो।